आलमी इक़्तिसादी फोरम इजलास की साइड लाइन से वज़ीर आज़म शहबाज शरीफ की रियाज़ में इस्लामी तरक्याती बैंक के सदर डॉक्टर मोहम्मद सुलेमान अल जासिर से मुलाकात। पाकिस्तान में जारी मुख्तलिफ मनसूबन ते अगभराई जो जायज़ो वरतो वियो। वज़ीर आज़म $1 अरब जी सीड़पकारी ऐं बोड़ खां पोइ बहाली वारे अमल में सहकार करण ते इस्लामी तरक्याती बैंक जा थोरा मञिया। पाकिस्तान में इस्लामी तरक्याती बैंक के हलंदड़ मनसूबन के जल्द मुकम्मल करण ते इत्तफाक। शहबाज शरीफ जो चवण है तो इस्लामी तरक्याती बैंक पाकिस्तान से मुफीद भाईवारे नए सिर तामीर ऐं रोजगार में मदद फराहम करण सां गॾु हुकूमत जी जुटरादार तरक्की जा मक़सद हासिल करण में भी मददगार साबित थी रही है। इस्लामी तरक्याती बैंक के सदर चयो तो अल्लाह ताला पाकिस्तान के भरपूर कुदरती ऐं आबी वसीलन सां नवाज़ियो है। असां पाकिस्तान की खुशहाली ऐं बहतरी लाइ दुआ गो आहियूं। वज़ीर आज़म कुवैत के अमीर सां बि मुलाकात कंदो। शहबाज शरीफ जूं सऊदी जे नाड़े सनत ऐं सीड़पकारी वारनि वज़ीरनि सां बि मुलाकातुनि जो इम्कान। वज़ीर आज़म बिल गेट्स फाउंडेशन के चेयरमैन ऐं IMF के मैनेजिंग डायरेक्टर सां मुलाकातूं कंदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान की सदारत हेठ आलमी इक़्तिसादी फोरम जो 2 ॾींहनि वारो ख़ुसूसी इजलास रियाज़ में शुरू। वज़ीर आज़म शहबाज शरीफ समेत 1000 खां वधीक मुल्कनि जा सरबराह ऐं पॉलिसी साज़ शिरकत करे विया आहिनि। वज़ीर आज़म आलमी इक़्तिसादी फोरम के इजलास में आलमी सिहत जी एजेंडा के हवाले से एक सेशन में खिताब कंदो। आलमी इक़्तिसादी फोरम जो मक़सद आलमी चैलेंजिस के मुंह ॾियण लाइ आलमी सहकार के हथी वठण ऐं इक़्तिसादी बहाली लाइ जुटरादार हल तजवीज़ करण आहे। PTI एक पासे इदारन खिलाफ मुहिम हलाई रही है, बे पासे मिंठू करे रही है। PTI जो वडो वजीर दहशतगर्दन वांगर इस्लामाबाद से चढ़ाई जूं धमकियों दई रहो है। सीनियर सूबाई वजीर शर्जिल इनाम मेमण जो बयान संदस चवण है तो इस्लामाबाद से कब्जे की धमकी में साबित थी वो तो PTI के वडे वजीर जा इरादा दहशतगर्दाना हैं। PTI गालियों न डील जूं दरख्वास्तूं दई रही है पर इदारा तैयार ना हैं। इदारन खिलाफ मुहिम हलाइंदड़ कड़े मुंह से इदारन से गालियों करण जूं दरख्वास्तूं दई रहा हैं। शहरियार आफरीदी के बयान में ज़ाहिर थे तो ही कीअं आवाम के बेवकूफ़ बनाए इदारन के विरहाइन था। PTI बानी की जमायत अहम मुल्की इदारन के तबाह करण में मसरूफ़ है। बलूचिस्तान में चैन फौजी जवानों के शहीद करण में मुलवस जवाबदारन जो साथी गिरफ्तार। कराची के बगदादी वाले इलाके में पुलिस मुबैना मुकाबलो। जवाबदार महराज जख्मी हालत में गिरफ्तार। जवाबदार महराज जो ताल्लुक पाबंदी मड़ियल तंजीम BLA से है। पुलिस जो चवण है जवाबदार तंजीम के कमांडर जलाल मजीद से हसास इदारन की मालूमात पहुंचाइंदो हो। जवाबदार के कब्जे में हैंड ग्रेनेड हथ कयो वियो। बलूचिस्तान के गादी वारे शहर कोयटा समेत मुख्तलिफ जिलन में गजगोड़ ऐं गड़े से बरसात मुख्तलिफ वाक़िअनि में फौतियुनि जो अंग बादी थी वियो। ज़ियारत पशिन किला अब्दुल्ला, किला सैफुल्ला, ज़ौब, शिरानी, खानुज़ई, हुरना, सिब्बी, मस्तोंग, कल्लाब, खुजदार, जलमक्सी, डेरा मुराद जमाली, खारान, चागी, नोशकी, वाशकू, चमन, मच ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसातुनि सबब वाक़िया पेश आया। बाजोड़ में बरसात सबब घर की छित किरी पई, 2 औरतूं फौत, 2 ॿारनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कौमी टीम के हेड कोच जो ऐलान करे छॾियो आहे। ऑस्ट्रेलिया के जॉनसन गिलस्पी रेड बॉल ऐं ॾखण अफ्रीका जो गैरी क्रिस्टन व्हाइट बॉल टीम जो हेड कोच करार। PCB चेयरमैन मोहसिन नकवी जो चवण है तो ॿिन्ही फॉर्मेट्स लाइ अज़हर महमूद असिस्टेंट कोच हूंदो। अज़हर महमूद वटि सुठियूं ऑफर्स हुयूं जिनके हू छॾे पाकिस्तान आयो। इख्तिलाफ थींदा आहिनि त मसला बि थींदा आहिनि। बोर्ड जो कम पैसा गॾु करण नाहे। कौमी वुमेन टीम लाइ बि कोच जो ऐलान जल्द कयो वेंदो। एहसनुल्लाह बाबति मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट जो इंतज़ार आहे। शिकायत आई त एहसनुल्लाह जो इलाज सही नाहे थियो। ॾखण चीन के शहर ग्वांगझो में तूफ़ानी विचोड़ीअ तबाही मचाए छॾी। 5 ॼणा फौत, 33 ज़ख़्मी। तूफ़ान सबब 141 इमारतुनि के नुक़सान पहुतो। तूफ़ान केतिरनि ई ॾींहनि जी ज़ोरदार बरसातुनि खां पोइ आयो जंहिं सबब ॾखण चीन के पंहिंजे घेरे में आणे वियो।